أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واتبعوا ما تتلو الشياطين على ملك سليمان وما كفر سليمان ولكن الشياطين كفروا يعلمون الناس السحر وما أنزل على الملكين ببابل هاروت وماروت وما يعلمان من أحد حتى يقولا إنما نحن فتنة فلا تكفر فيتعلمون منهما ما يفرقون به بين المرء وزوجه وما هم بضارين به من أحد إلا بإذن الله ويتعلمون ما يضرهم ولا ينفعهم ولقد علموا لمن اشتراه ما له في الآخرة من خلاق ولبئس ما شروا به أنفسهم لو كانوا يعلمون ولو أنهم آمنوا واتقوا لمثوبة من عند الله خير لو كانوا يعلمون صدق الله العظيم. ऐं कढ लॻा उन जे जंहिंजी तिलावत कंदा हुया शैतान सुलेमान अलैहिस्सलाम जे बादशाही ते ऐं न कुफ़ुर कयो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पर शैताननि कुफ़ुर कयो सेखारींदा हुआ माण्हुनि खे जादू ऐं जेको नाज़िल कयो वियो ॿिनि मलाइकनि ते बाबिल शहर में याने हारूत ऐं मारूत ते ऐं न सेखारींदा हुआ इहे ॿई कंहिं बि हिकिड़े खे एतिरे ताईं जो चवंदा हुया इहे ॿई त रुॻो असां आज़माइश आहियूं इम्तिहान आहियूं पोइ न इनकार कजां न कुफ़ुर कजां पोइ सिखंदा हुया इन्हनि ॿिन्हीअ खां उहो जंहिंसां जुदाई कनि ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में ऐं न आहिनि इहे नुक़सानु ॾींदड़ इन जे ज़रिए सां कंहिं बि हिकिड़े खे मगर अल्लाह जे अमुर सां ऐं सिखंदा हुया उहा शइ जेका नुक़सानु ॾींदी इन्हनि खे ऐं न नफ़ो ॾींदी इन्हनि खे अलबत तहक़ीक़ ॼातऊं जा माण्हू ख़रीद कयो इन्हीअ खे न हूंदो इन जे लाइ आख़िरत में कोई बि हिसो ऐं बुछड़ो आहे जो विकियो इन सां पंहिंजे नफ़्सनि खे जेकॾहिं ॼाणनि हा ऐं जेकॾहिं बेशक इहे ईमान आणनि हा ऐं तक़वा इख़्तियार कनि हा ड्रिजनि हा त अलबत सवाबु हुजे अलाह जे तरफ़ां जेको भलो आहे जेकॾहिं ॼाणनि हा। 12हें रुकू जो कल तिलावत कयो हुअसीं उन जे कुझु आयात जो तफ़सीर रहियल हुयो आयत नंबर 101 खां आयत नंबर 103 ताईं इहे आयतूं तिलावत कयूं आहिनि ऐं इन्हनि जो तफ़सीर तर्जुमो हिकिड़ो दफ़ो ॿीहर दोहरायोसीं कल इहो तर्जुमो थी चुको हो अॼु इन्हनि जो मुख़्तसर तफ़सीर इन्हनि जो तफ़सीर हूँ त इलाही वक़्त तलब आहे तक़रीबन 5 तफ़सीरनि जे मुताले खां बाद में इख़्तिसार सां तफ़सीर दुरे मंसूर तफ़सीर मज़हरी तफ़सीर कुर्तुबी तफ़सीर जलालैन ये 4 तफ़सीर आहिनि। 5हों तफ़सीर जंहिंजे रोशनी में हाणे अव्हां जे साम्हूं इन्हनि आयात जो तफ़सीर पेश कबो मारिफुल क़ुरान आहे मुफ़्ती मोहम्मद शफ़ी रहमतुल्लाह अलैह वारो। अॼु जेकी आयतूं तिलावत कयूंसीं उन्हनि आयतुनि जो ख़ुलासो ऐं तफ़सीर हिन रीत आहे त अल्लाह ताला बाबिल शहर में 2 मलाइकनि खे नाज़िल फ़रमायो हिकिड़े जो नालो हो हारूत ॿिए जो नालो हो मारूत। चूँकि उन वक़्त जे यहूदियुनि में जादू जो वॾो चर्चो हुयो ऐं उनखे हक़ीक़त सम्झंदा हुआ अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जे मौजिज़नि
सां उन्हनि खे मुख़्तलिफ़ कंदा हुआ, मुश्तबह कंदा हुआ, मुंझाईंदा हुआ ऐं जादू खे वॾी मुक़दस ऐं क़ाबिल इत्तिबा शइ सम्झंदा हुआ। पोइ अल्लाह ताला इन जे हक़ीक़त जे वाज़ह करण जे लाइ इन्हनि ॿिनि मलाइकनि खे बाबिल शहर में नाज़िल फ़रमायो त जादू जी हक़ीक़त छा आहे, मोजिज़े जी हक़ीक़त छा आहे ऐं जादू आहे छा। पोइ अल्लाह ताला इन्हनि ॿिन्ही मलाइकनि खे मोकिलियो। पोइ इहे ॿई मलाइक बाबिल शहर में अची पंहिंजो कमु शुरू कयूं। जादू जा उसूल ऐं फ़ुरू ज़ाहिर करे माण्हुनि खे उन्हनि जे अमल बद खां बचण जे लाइ, जादूगरनि खां नफ़रत ॾियारण जे लाइ ऐं उन्हनि जे इन्हनि ग़लति कमनि खां वाक़िफ़ु करण जे लाइ मलाइकनि इहो कमु शुरू कयो। पोइ जॾहिं कोई इन्हनि वटि ईंदो हो त उन्हनि खे चवंदा असां आज़माइश आहियूं, फला तकफ़ुर, इहो जादू जा कम सिखी करे कुफ़ुर में न पइजो। माना इहो जादू जो कमु माण्हू खे ॿिनि तरह सां कुफ़ुर में विझी छॾींदो आहे। हिकिड़ो एतिक़ादी अक़ीदो माण्हू जो ख़राबु थींदो आहे, ॿियो अमली ख़राबी उन में पैदा थींदी आहे, जादू सां जो माण्हू जो अमल ख़राबु थी वेंदो आहे। हाणे जादू जी हक़ीक़त छा आहे, जादू चइबो छा खे आहे। सिहर अरबी जो लफ़्ज़ आहे, अहिड़े असर खे चइबो आहे जंहिंजो सबबु ज़ाहिर न हुजे। सिहर जादू अहिड़े असर खे चइबो आहे जंहिंजो सबबु ज़ाहिर न हुजे, ख़्वाह उहो सबबु मानवी हुजे, जीअं ख़ासि कलिमात जो असर या ग़ैर महसूस शयुनि जो हुजे, जीअं जिन्नात शैताननि जो असर या क़ुवत ख़्यालिया जो असर या महसूसात जो हुजे, पर उहे महसूसात शयूं लिकियल हुजनि, मख़फ़ी हुजनि। जादू जा केतिरा ई क़िस्म आहिनि। उर्फ़ आम में जादू उन्हनि शयुनि खे चयो वेंदो आहे जंहिंमें जिन्नात ऐं शयातीन जे अमल जो दख़ल हूंदो आहे, या क़ुवत ख़्यालिया जो, या कुझु अल्फाज़ ऐं कलिमात जो। छो जो इहा ॻाल्हि अक़लनि बि साबित आहे, तजुर्बे ऐं मुशाहिदे सां बि साबित आहे। इस्तिलाह क़ुरान ऐं सुन्नत मां जादू हर अहिड़े अमर अजीब खे चइबो आहे जंहिंमें शयातीन खे ख़ुशि करे उन्हनि जी मदद हासिल कई वेंदी आहे। क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में जादू हर अहिड़े अजीब मामले खे चइबो आहे जंहिंमें शैताननि खे ख़ुशि करे उन्हनि जी मदद हासिल कई वेंदी आहे। पोइ शैताननि खे राज़ी करण जे लाइ मुख़्तलिफ़ सूरतूं अपनायूं वेंदियूं आहिनि। कॾहिं मंतर पढ़ी करे जिन में कुफ़ुर ऐं शिरक जा कलिमात हूंदा आहिनि ऐं शैताननि जी तारीफ़ हूंदी आहे। कॾहिं जेको आहे सितारनि जी इबादत इख़्तियार कई वेंदी आहे जंहिंसां शैतान ख़ुशि थींदा आहिनि। कॾहिं अहिड़ा अमल इख़्तियार कया वेंदा आहिनि जेके शैतान खे पसंदि हूंदा आहिनि। मसलन कंहिं खे नाहक क़त्ल करे उन जो खून इस्तेमालु कंदा आहिनि, या जनाबत ऐं नजासत जी हालत में रहंदा आहिनि। जादूगर जेके हूंदा आहिनि अक्सर व बेशतर जनाबत माना तड़ जी हालत में, या नजासत या पलीती जी हालत में रहंदा आहिनि। पाकाई खां उहे इज्तिनाब कंदा आहिनि, माना पाक न रहंदा आहिनि। जादूगरनि जो इहो ख़ासि हिकिड़ो तरीक़े थो, जहिड़ी तरह अल्लाह ताला जा मलाइक पाक रहंदा आहिनि ऐं हे जादूगर जेको आहे उहे वरी उन्हनि शयुनि खे पसंदि न कंदा आहिनि, छो त इहे शयूं शैतान खे पसंदि न आहिनि। शैताननि जी मदद अहिड़े अक़वाल ऐं अफ़ाल सां हासिल थींदी आहे जेके शैतान खे पसंदि हूंदा आहिनि। इन जे लाइ जादू सिर्फ़ु अहिड़नि माण्हुनि जो कामयाबु थींदो आहे जेके गंदगी में, नजस में रहनि, पाकाई ऐं अल्लाह जे नाले खां परे रहनि, ख़बीस ऐं पलीत कमनि जा आदी हुजनि, ऐं औरतूं ख़ासि करे वरी अयाम हैज़ में, माहवारी जे ॾींहंनि में उन्हनि जो जादू असरु कंदो आहे, छो त इहे पलीत हूंदियूं आहिनि। बाक़ी सिहर जा, जादू जा क़िस्म केतिरा आहिनि। बसि इन्हनि आयतुनि जो तफ़सीर जादू थी आहे, मुख़्तसर कयूं था इन खे। जादू जा केतिरा क़िस्म आहिनि। इमाम राग़िब अस्फ़हानी मुफ़रदातुल क़ुरान में लिखियो आहे त
जादू जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। हिकिड़े क़िस्म जो त महज़ नज़रबंदी ऐं तख़युल थींदो आहे, अखियूं मुंडरे छॾिबियूं आहिनि जंहिंजी काई हक़ीक़त वाक़ई न हूंदी आहे, सिर्फ़ु अखियूं मुंडबियूं आहिनि, दिमाग़ ते असरु विझिबो आहे, उहा हिकिड़ी शइ खे अखियुनि सां ॾिसंदो आहे, महसूसु कंदो आहे, पर उन जी काई हक़ीक़त न हूंदी आहे। इहो कमु शैताननि जे असर सां थींदो आहे जो अखियुनि खे मुंडिबो आहे। ऐं क़ुर शरीफ़ में अल्लाह से फरमाए सहरू आयुनन नास, फ़िरौन जा जेके जादूगर मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में आया हुआ उन्हनि बि माण्हुनि जे अखियुनि खे मुंडियो हुयो। युख़य्यलु इलैहि मिन सिहरिहिम अन्नहा तसआ, ऐं ख़्यालु कयो पियो वञे इन्हनि जे जादू जे करे त इहे उन्हनि जेके रसियूं ऐं लठियूं उछलियूं त इहे नांग आहिनि, हक़ीक़त में नांग न हुया। माना अखियुनि ते मुंडिबो आहे, हिकिड़ो क़िस्म इहो आहे। ॿियो क़िस्म तख़युल ऐं नज़रबंदी आहे, जेको कॾहिं कॾहिं शैताननि जे असर खां ज़ाहिर थींदो आहे। क़ुर शरीफ़ में अल्लाह ताला फरमाए हल उनब्बिउकुम अला मन तनज़्ज़लु शयातीन तनज़्ज़लु अला कुल्लि अफ़ाकिन असीम, छा असां तव्हांखे ख़बर ॾियूं त शैतान कां वटि ईंदा आहिनि, कां ते लहंदा आहिनि? हर गुनहगार ऐं कूड़े माण्हू बोहतान बाज़ वटि इहे शैतान लहंदा आहिनि। माना इहे जादूगरनि वटि वलाकिन शयातीन कफ़रू युअल्लिमून अन्नास सिहर, शैतान इहे कुफ़ुर कयूं जो माण्हुनि खे जादू पिया सेखारनि। ॿियो क़िस्म आहे जंहिंजो मुअतज़िला या जमहूर उलमाए कराम इहा था फरमाइनि त इनक़िलाब आयान, माना मसलन का जिस्म पथर बि थी वेंदो आहे या हिकिड़े क़िस्म मां ॿिए क़िस्म जे तरफ़ बि उहो तब्दील थी वेंदो आहे जादू सां। ॿियो क़िस्म अहिड़ो आहे हिकिड़ी शइ जी हक़ीक़त खे मटाए उनखे ॿी शइ में बि करे सघिबो आहे जादू जो, इहो ॿियो क़िस्म आहे। पर इन जो अक्सर हज़रात इनकार था कनि त ईअं न थींदो आहे, पर इहो किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त ईअं बि थींदो आहे। टियों क़िस्म सिहर ऐं मौजे में फ़र्क़ु कहिड़ो आहे? जादू ऐं अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जे मौजिज़नि में या औलिया अल्लाह जे करामात ऐं जादू में कहिड़ो फ़र्क़ु आहे? अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात या औलिया अल्लाह जूं जेके करामतूं हूंदियूं आहिनि, अंबिया जा जेके मौजिज़ा हूंदा आहिनि, औलिया खां जेका ख़र्क़ आदत जे ख़िलाफ़ कमु ज़ाहिर थिए इन खे चइबो आहे करामत। ऐं मीडिया में इहो लिखंदा आहिनि मौजिज़ाना तौर ते बची वियो। मौजिज़ो नबी खे हूंदो आहे, वली खे न हूंदो आहे, वली खे करामत हूंदी आहे। इहो असांजा लेखक ऐं इहे जेको अख़बारुनि वारा इहो ग़लति लिखंदा आहिनि त मौजिज़ाना तौर ते मौजिज़ो नबी खे हूंदो आहे, ॿिए कंहिं खे न हूंदो आहे, करामत वली खे हूंदी आहे। त इहा मौजिज़ो ऐं करामत अल्लाह जे चाहत सां, अल्लाह जे मंशा सां, अल्लाह जे मर्ज़ी सां जॾहिं चाहे जीअं चाहे ज़ाहिर थींदो आहे। उहो कंहिं जे बि वस में न हूंदो आहे, नबी जे वस में बि न हूंदो आहे, वली जे वस में बि न हूंदो आहे। बाक़ी जादू जेको आहे ऐं उन जा मौजिज़ो ऐं करामत नबियनि ऐं वलियनि जे ज़रिए सां अल्लाह सां ज़ाहिर कंदो आहे। जेके पाकीज़ा हस्तियूं हूंदियूं आहिनि, नबी गुनाहनि खां मासूम हूंदा आहिनि, वली महफूज़ हूंदा आहिनि, पाकीज़ा उन्हनि जी ज़िंदगी हूंदी आहे। बाक़ी जादू जेको हूंदो आहे उहे कुझु कमनि सां, कुझु अल्फाज़ सां, इन्हनि सां ज़ाहिर थींदो आहे, पर उहे जादूगर अक्सर व बेशतर नापाक हालत में रहंदा आहिनि, उन्हनि जो थींदो आहे। छा जादू जो असर अंबिया ते बि थी सघे थो? इहो हिकिड़ो तफ़सीर में लिखियलु आहे त जादू जो असर अंबिया ते बि थी सघे थो या नथो थी सघे। उन जो जवाबु इहो लिखियो अथनि त सिहर दर हक़ीक़त असबाब तबैया जो असर आहे। अंबिया अलैहिमुस्सलाम असबाब तबैया जे असरात खां मुतासिर थींदा आहिनि। इहो तासुर शान नबूवत जे ख़िलाफ़ न आहे। जीअं बुख, उञ, नबियनि अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात खे अल्लाह ताला फरमायो खाईंदा बि हुया, पीअंदा बि हुया, बुख जो असर उन्हनि खे महसूसु थींदो हुयो, उञ जो असर उन्हनि खे महसूसु थींदो हो। जीअं बीमारी में असर उन जो थींदो आहे, शिफ़ा हासिल करण बि असबाब ज़ाहिरिया खां आहे।
अहिड़ी तरह जादू जो बातनी असबाब सां बि अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात मुतासिर थी सघनि था। तफ़सीर में लिखियलु आहे इहो तासुर शान नबूवत जे मुनाफ़ी न आहे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते यहूदिन जादू कयो हो। क़ुरान शरीफ़ जे आख़िरी सूरतुनि में असां जॾहिं वन्नास कुल औज़ु रब्बिल फलक ऐं कुल औज़ु रब्बिन नास पढ़ंदासीं त तफ़सील सां इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जादू जेको थियो उनजो किस्सो पढ़ंदासीं। यहूदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जादू कयो हो ऐं साईं जन ते उन जा कुझु असरात आसार ज़ाहिर बि थिया हा। पोइ अल्लाह ताला बज़रिए वही जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन खां ॿुधायो हो। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते बि ख़ुदि क़ुरान शरीफ़ में आहे युख़य्यलु इलैहि मिन सिहरिहिम अन्नहा तसआ फ़अौजस फ़ी नफ़्सी ख़ीफ़त मूसा। अल्लाह ताला फरमायो त मूसा अलैहिस्सलाम खे ख़्याल में इहा ॻाल्हि पई अचे त इहे जेके जादूगरनि लठियूं ऐं रसियूं फिटियूं कयूं आहिनि इहे नांग आहिनि। फ़अौजस फ़ी नफ़्सिही ख़ीफ़त मूसा, मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे दिलि में ख़ौफ़ कयो, महसूसु कयो त माना त जादू जो असरु थी सघे थो। बाक़ी जादू जे मुतालिक़ ॿ चारि मसाइल बयानु करे पोइ इजाज़त था वठूं। सभ खां पहिरियों मसइलो इहो आहे जॾहिं इहा ॻाल्हि मालूम थी वञे त मालूम आहे त सिहर जादू कुफ़्र एतिक़ादी या अमल खां ख़ाली न हूंदो आहे, उनजो सिखणु ऐं सेखारणु बि हराम आहे, उन ते अमल करणु बि हराम आहे। ॿियो मसइलो आहे त तावीज़ इहे जेके आमिल कंदा आहिनि उन्हनि में बि जेकॾहिं जिन्नात ऐं शयातीन खां मदद वठिजे थी त उहे बि जादू जे हुकुम में आहिनि ऐं हराम आहिनि। जेकॾहिं अल्फाज़ मुश्तबा आहिनि उन्हनि जी माना मालूम न आहे, शैतान ऐं बुतनि खां मदद थी वठिजे त इहो बि हराम आहिनि। अहिड़े क़िस्म जा तावीज़, अहिड़े क़िस्मनि जे आमिलनि ॾे वञणु, तावीज़ वठणु इहो हराम आहे। टियों मसइलो आहे क़ुरान ऐं सुन्नत जे बयानु करदा इस्तिलाही सिहर बाबिल खां अलावा बाक़ी क़िस्म जादू जा उन्हनि में बि जेकर कुफ़्र ऐं शिरक जो इर्तिकाब कयो वेंदो त उहे बि हराम आहिनि। ऐं ख़ाली मुबाह ऐं जाइज़ उमूर मां कमु वरितो ईंदा त उन जे लाइ उन शर्त सां जाइज़ आहे त उनखे कहीं नाजाइज़ मक़सद जे लाइ इस्तेमालु न कयो वञे। मिसाल को माण्हू अहिड़ो वज़ीफ़ो पढ़े त मां हे वज़ीफ़ो पढ़ां त इहो माण्हू मरे या उनखे नुक़सानु थिए या उनखे तकलीफ़ पहुचे, अहिड़े क़िस्म जा वज़ीफ़ा पढ़णु, तावीज़ वठणु इहो बि नाजाइज़ आहे, सही न आहे। आख़िरी मसइलो क़ुरान ऐं हदीस जे कलिमात मां जेकॾहिं नाजाइज़ मक़सद जे लाइ इस्तेमालु कबो त उहे बि जाइज़ कोन्हनि के शरीयत इन्हनि जी बि इजाज़त न ॾिनी आहे। अक्सर व बेशितर भोपाईअ कूड़ा हूंदा आहिनि, ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जादू खां, असरात खां, जिन्नात खां वज़ाइफ़ ॿुधाया आहिनि। आख़िरी जेके सूरतूं आहिनि मुअव्वज़तैन आहिनि, आयतुल कुर्सी आहे, बक़रा जी आख़िरी आयतूं आहिनि, बक़रा जूं पहिरियूं आयतूं आहिनि, इहे पढ़ी करे सुबुह शाम माण्हू पंहिंजे जिस्म ते बि शुकारे, घर में बि शुकारे, इंशाअल्लाह ताला जादू या जिन्नात जो असरात न थींदो। बाक़ी उन ज़माने में माण्हू जेके जादू सिखंदा हुआ, जादू इहो सिखंदा हुआ त ज़ाल मुड़ुस में कीअं झेड़ो थिए, ज़ाल मुड़ुस खे कीअं जुदाई कजे, अहिड़े क़िस्म जो जादू सिखंदा हुआ। त हाणे बि अहिड़े क़िस्म जूं घरनि में ख़ासि करे औरतुनि में शरारतूं रहंदियूं आहिनि। अल्लाह ताला असां समूरनि खे अहिड़े बद असरात खां महफ़ूज़ रखे ऐं अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद सां वाबिस्ता रहण ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल हर नसीहत ऐं हर सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहाबिहि अज़वाजिहि ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।